बंदर जां भई त सुखाणिया मसूम हो, कपर थो कुन करे जीअं माटीअ मंझि मही, हेॾो सूर सही निंड न कजे नाखुआ। दोस्तो, साथियो, भेनरो, भाइरो, बुज़ुर्गो, जिए सिंधु देश, जिए रहबर आज़म साईं GM सैयद। अॼु मां तव्हांजे साम्हूं हिकिड़ी दावत खणी हाज़िर थियो आहियां। उहा दावत आहे असांजे फ़िक्री, नज़रियाती ऐं क़ौमी रहबर साईं GM सैयद जी सालगिरह जे प्रोग्राम जे हवाले सां मां GS मुत्तहिदा महाज़ जे सेंट्रल कमेटी जे मरकज़ी अॻवान जी हैसियत मंझि पूरी सिंधी क़ौम खे जे साम्हूं कुझु शयूं रखणु थो चाहियां ऐं सिंधी क़ौम खे इहा दावत थो ॾियां त उहा सिंधु देश जी क़ौमी आज़ादी, सिंधी क़ौम जे वसीलनि जे बचाव, सिंध जी धरती जी हिफ़ाज़त ऐं उन तां धारीअ खे धिके कढणु ऐं पंहिंजी हाकमियत खे हासिलु करणु ऐं पंहिंजे वतन खे आज़ादु कराए सिंधु देश जो क़याम हासिलु करण जे लाइ सॼी सिंधी क़ौम खे इहा दावत थो ॾियां त उहे सिंध जी आज़ादी जे लाइ, सिंध जी आज़ादी जे क़ौमी इनक़लाब जी हासिलात जे लाइ 17 जनवरी ते GS मुत्तहिदा महाज़ जी रैली में बेखौफ़ थी ऐं ज़मीर ऐं सुजाग हैसियत में शामिलु थियनि। उन मंझि ख़ुसूसतन आऊं सिंध जे जेको आहे सो नियाणियुनि खे, मुंहिंजनि अदड़ियुनि खे, भेनरनि खे, माइरुनि खे ऐं सिंध जे बुज़ुर्गनि खे, नौजवाननि खे इहा दावत थो ॾियां त उहे असां सां सिंध जी आज़ादी जे हिन क़ौमी इनक़लाबी सफ़र में साथ ॾियनि त जीअं पंहिंजो वतन आज़ादु कराए सघिजे। सॼी दुनिया मंझि हीउ मुंहिंजो पैगाम सिंध जे नियाणियुनि जे लाइ, ख़ुसूसतन सिंध जे नियाणियुनि जे लाइ त दुनिया जूं क़ौमूं उहे ई जेके आहिनि से पंहिंजी आज़ादी, पंहिंजी बावकार हैसियत खे बहाल कराए सघंदियूं आहिनि, जिन जूं औरतूं मर्दनि सां कुल्हो कुल्हे में मिलाए बीहनि। छो त औरत कंहिं बि क़ौम जी आबादी जो 50% हूंदी आहे ऐं असां चाहियूं था त असां मर्दनि सां गॾु असांजूं नियाणियूं, भेनरूं, अदड़ियूं, अंबड़ियूं उहे बि असां सां गॾु हुजनि। ऐं मां हिकिड़ी ॻाल्हि रखणु थो चाहियां त सॼी सिंध मंझि जॾहिं बि जेको आहे सो क़ौमी तहरीक ताक़त वरिती आहे, असां वटि काफ़ी जेके आहिनि से रियासती प्रोपेगेंडा बि थींदी आहे, पर समाजी अंसर बि चवंदा आहिनि त कुझु न थींदो, कुझु आहे कोन, कुझु नथो थी सघे। उन जे करे मां इहा ॻाल्हि जेको आहे सो सिंधी क़ौम खे ऐं पंहिंजनि माण्हुनि खे सम्झाइणु थो चाहियां त दुनिया मंझि जेके बि तहरीकूं हलियूं आहिनि, उन्हनि तहरीकनि ऐं उन्हनि जदोजहदनि मंझि जॾहिं पुरएतमाद तरीक़े सां क़ौमूं शामिलु थियूं आहिनि त उन्हनि पंहिंजे लाइ बावकार ऐं आज़ादु हैसियत माणी आहे। उहे पोइ जेको आहे क्यूबा जा बाशिंदा हुजनि या अंगोला जा बाशिंदा हुजनि या जेको आहे सो कोसोवो जा हुजनि या हिन रियासत वटि क़ैद पुराणो बंगाल जेको हाणे बांग्लादेश थी चुको आहे, उन्हनि जी अंदरूनी सियासत भले कहिड़ी बि अॼु जेको आहे सो नहिज ते पहुती हुजे, पर उन्हनि वटि पंहिंजे फ़ैसिले जो पंहिंजो सियासी इख़्तियार उन्हनि खे हासिलु आहे। सो मां सिंधी क़ौम खे उन जे हिकु बाशऊर फ़र्द जी हैसियत मंझि इहा दावत थो ॾियां, इहो पैगाम थो ॾियां त अचो GS मुत्तहिदा महाज़ सां गॾु बीहो,
छो त GSN मुतहदा महाज़ सिंध जी उहा वाहिद क़ौमी इनकलाबी आज़ादी पसंद तंज़ीम आहे जेका सिंध जी आज़ादी जे लाइ मल्टी डायमेंशनल यानी के घण रुखी हक़ीक़ी इनकलाबी जदोजहद करे रही है। GSN मुतहदा महाज़ आलमी महाज़ ते मौजूदु आहे। GSN मुतहदा महाज़ सिंध जे सियासी महाज़ ते मौजूदु आहे। GSN मुतहदा महाज़ सिंध जे मज़ाहमती महाज़ ते मौजूदु आहे। GSN मुतहदा महाज़ सियासी जदोजहद ऐं क़ौमी मज़ाहमत खे गॾे करे हलाए करे सिंधी क़ौम खे क़ौमी आज़ादी जे लाइ मुसबत नतीजा ॾियण जे लाइ हर वक़्तु कोशां आहे। सो तंहिंजे करे मां सिंध जी क़ौम खे सिंधी क़ौम खे सिंध जे माण्हू खे सिंध जे हारी खे सिंध जे पोहरियत खे सिंध जे न्याणियुनि खे सिंध जे विचोले तबिके खे सिंध जे पढ़ियल लिखियल बाशऊर क्लास खे सिंध जे शागिर्द खे सिंध जे डॉक्टर खे सिंध जे उस्ताद खे सिंध जे इंजीनियर खे हर शोबे सां लाॻापियल सिंध जे वकील खे सिंध जे जेको आहे सो जज खे हर शोबे सां लाॻापियल सिंधी माण्हू खे जेको बाशऊर आहे बाज़मीर आहे जेको सम्झे थो त सिंध पाकिस्तान मंझि ग़ुलाम आहे ऐं उन ग़ुलामी मंझि सिंध जा वसीला जेके आहिनि उन्हनि जी लुटमार पई थी थिए सिंध जे वसीलनि खे भुॻड़नि मुठि विकिरो कयो पियो थो वञे सिंध जे वसीलनि सां हथ चुरांद कई पई थी वञे सिंध जी फुरलुट कई पई थी वञे उन्हनि सभिनीनि खे चवां थो त GSN मुतहदा महाज़ जे सियासी अमल में GSN मुतहदा महाज़ सां कुल्हो कुल्हे में मिलाए करे अची करे बीहो ऐं GSN मुतहदा महाज़ पंहिंजे सियासी अमल सां पंहिंजे जदोजहद सां पंहिंजी गिरट सां पंहिंजे इरादे सां पंहिंजे अमल सां सिंध वतन जी आज़ादी खे हासिलु करणु यकीनी बणाईंदी ऐं सिंधू देश जो क़याम अमल में ईंदो ऐं मां सिंधी क़ौम खे चवां थो त 17 जनवरी ते मां तव्हां सां गॾु हूंदुसि ऐं पाण सिंधू देश जी आज़ादी लाइ जदोजहद जो हिकु मज़बूत जेको बुनियादु आहे उनखे वधीक सघारो कंदासीं ऐं तव्हां सभिनीनि खे दावत थो ॾियां त मूं सां गॾिजी उन रैली में शरीक थियो ऐं सिंध जी आज़ादी जे लाइ सॼी दुनिया जे साम्हूं आलमी इदारनि जे साम्हूं अक़वाम मुतहदा जे साम्हूं सिंध जी आज़ादी जी घुर खे वरी हिकिड़े ताक़तवर ऐं जेको आहे सो मज़बूत तरीक़े सां रखूं ऐं सिंध जी आज़ादी खे हासिलु कयूं। तव्हां सभिनीनि जी महिरबानी।